मुझो नालो है शमन मला, मां आहियां काज़ी मंजो रासी। ठीक है, मुझो जमाल शाह रोड ते गाडो होयो रोड ते। सो असांखे स्कूल जी मास्तरियाणी धारे चढ़ा शबलम। ठीक है, इन असांखे 2 ॾींहं पहिरियां धमकियूं मोकिलियूं। सो इन करे वरी असांखे वरी अॼु असांजो गाडो वाडो गुंडागर्दी सां 2-3 माण्हू वठी असांजो सामान जेको गाडो बंदि हो सभु सामान हर शइ असांखे खणी पाण स्कूल में रखे छॾियूं। चवे थी त ॿिया गाॾा सभु लॻा पिया आहिनि ऐं रुश्वत ते घुरे पैसा 5000 रुपया महीनो असांखे ॾियो। असां ग़रीब माण्हू बेरोज़गार ऐं रोज़नि बचनि जो गुज़र था कयूं ऐं असां इन हिसाब सां खोलियो थी। हाणे असां 5000 किथां एतिरा बचाईंदासीं, असां हिनखे ॾींदासीं ऐं असांखां पैसा घुरिया ई असां कोन ॾिना पैसा। पोइ इन जा बावजूदि 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी असांजो गाॾो पटे ऐं उहो सामान सभु पाण खणी 2-3 हमरा वठी ऐं हिते जमाल शाह रोड ते सभिनि जा गाॾा लॻा पिया आहिनि। हिकिड़ो असांजो गाॾो पैसा न ॾिनासीं त असांजो गाॾो माना पटे पंहिंजो खणी पंहिंजे पाण सां गॾु सामान स्कूल में रखे छॾियो अथसि ऐं गुंडागर्दी करे ऐं असांखे चए बि पैसा ॾियो 5000 रुपया महीनो, न त मां गाॾो हुते कान लॻण ॾिनो। स्कूल हिन स्कूल जी हेड मास्तरियाणी आहे, BDS स्कूल जी। ऐं इहो हा, त असांखे इहा अपील आहे त असां इन मास्तरियाणी खे इनखे हटायो वञे, असांखे महफ़ूज़ करार ॾियो वञे ऐं असांजो जेको सामान खणी विया आहिनि त इहो महिरबानी करे असांखे पंहिंजो मोटाए ॾियो वञे। sognare cosa di sento.
Patay pa ito.